सिंध हुकूमत जी रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते जे सेक्रेटरी अब्दुल अलीम नाशारी चयो आहे त थरपारकर ज़िले में थर स्पोर्ट्स फेस्टिवल लॻाइण जो मक़सदु सिंध जे क़दीमी रिवायती ऐं सक़ाफ़ती रांदियुनि खे हथी वठाए हिते जे माण्हुनि खे तफ़रीह जा मौक़िया फ़राहम करणु आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु मारवी स्पोर्ट्स ग्राउंड मिठी में सिंध हुकूमत जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते पारां 2 ॾींहनि वारे मुनक़िद कयल थर स्पोर्ट्स फेस्टिवल जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़ासि महिमान तौर ऐं मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त तारीख़ में पहिरियों भेरो थरपारकर में मैराथन रेस कराई पई वञे। हिन चयो त सिंध हुकूमत जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते वारो वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर सिंध जे नौजवाननि खे रांदियुनि जे मैदान में अॻिते आणण लाइ गहरी दिलचस्पी वठी रहियो आहे। हुन चयो त थर जीप रैली जे रूट ते कुझु माण्हुनि खे तहफ़ुज़ात आहिनि जिन जो जाइज़ो वरितो पियो वञे। इन खां अॻु थर फेस्टिवल में हिस्सो वठंदड़नि परेड पेश कई। बाद में मैराथन रेस थी जंहिंमें छोकिरनि जी कैटेगरी में दिया मेघवाड़ पहिरीं पोज़ीशन हासिल कई जॾहिं त छोकिरनि जी कैटेगरी में विवेक खत्री हासिल कई जिन खे 33,000 रोक गोल्ड मेडल ऐं सर्टिफिकेट जॾहिं त ॿी पोज़ीशन हासिल कंदड़नि खे 20,000 रोक इनाम जॾहिं त टीं पोज़ीशन हासिल कंदड़नि खे 10,000 रोक इनाम ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। इन खां अलावा घोड़नि उठनि जी ड्रोड़ बि थी जॾहिं त शाम जो मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला थींदा ऐं राति जो राग रिहाण थींदी जंहिंमें थर जा मक़ामी फ़नकार पंहिंजा सुर विखेरींदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।